हुअं त दौरे क़दीम में सिंध जो हर शहर सर्जियल ऐं संवारियल हूंदो हो, छो त सिंधवासी मुहज़ब ज़िंदगी गुज़ारींदड़ रहिया आहिनि। पर जॾहिं हिन ख़िते ते अंग्रेज़नि जी हुकुमरानी क़ाइमु थी त उन्हनि कुझु नवां शहर बि क़ाइमु कया, जेके बाक़ाइदा नक्शे मूजिबि तामीर कया विया ऐं जिन में ॿुधायो वञे थो त सिंध जा 2 शहर बहितरीन तरतीब सां जेके अॾिया विया, तन में कराची ऐं जेकबाबाद जो ज़िक्र कयो वियो आहे। जेकबाबाद जो बानी ब्रिगेडियर जनरल जान जेकब, जंहिं 13 घरनि ते ॿधल हिन मुख़्तसिर ॻोठ खानगढ़ खे बि बहितरीन नक्शे मूजिबि तरतीब सां तयारु करे शहरी शिकिल ॾिनी ऐं हुन वसियत पिणु कई हुई त खेसि दफ़न बि इते ई कयो वञे ऐं बाद में 1857 में हिन जी फौतगीअ बाद खेसि हिते ई दफ़न कयो वियो ऐं सरकार शहर जो नालो बि अपर सिंध फ्रंटियर मां तब्दील कंदे संदसि मंशता तौरु जान जेकब जे नाले सां मनसूब कंदे जेकबाबाद रखी छॾियो। पर अॼु अफ़सोस जो उन ई बानीअ जेकबाबाद ब्रिगेडियर जनरल जान जेकब जे आख़िरी आरामगाह बि महफ़ूज़ न रही आहे। इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि उन जे कब्रिस्तान जे 4 दीवारी किरी पई आहे ऐं कब्ज़ा माफ़िया कब्ज़ा शुरू करे छॾिया आहिनि। उन मुतलिक़ शहरनि जो चवणु आहे त असां इहो चवंदासीं जान जेकब साहब जो कब्रिस्तान क़दीमी कब्रिस्तान आहे। जेकब साहब जे नाले सां उहो शहर मुस्तक़ थियो ऐं उन जे जेके बर्तानिया में उन जी जेकी पोट्री आहे उहो करोड़नि रुपया अरबे रुपया फंड ॾींदी आहे। हर साल उहे अलाए काॾे पैसा वञनि था। तव्हां ॾिसो जेकाबाद जे कब्रिस्तान जी दीवारूं बि किरी पियूं आहिनि ऐं उन में अंदरि जानवर कुता हर गंदगी उते थिए थी। असां इहो ई DC खे चवंदासीं त जॾहिं करोड़नि रुपया अरबे रुपया फंड अचनि था जान जेकब साहब जा, त उन खे जेको आहे सोने नमूने सां तामीर कराए वञे। हिकिड़ी जेकाबाद शहर जी हिकिड़ी यादगार हिकिड़ी तारीख़ आहे, उन खे ख़तमु न कयो वञे। इहे ई असांजी गुज़ारिशूं हूंदियूं। मां पूरो मज़म्मत कयां थो इन शइ जे लाइ, छो जो असां ऐं असांजा वॾा ऐं हमेशह असांखे मरणो आहे ऐं असांजा वॾा बि मरी विया आहिनि ऐं जेके माण्हू कब्रिस्ताननि ते कब्ज़ा करनि था पिया उन्हनि खे इहा सोच मां त सम्झां थो न आहे। जेके उन्हनि जी बि जाइ उते आहे, हुननि पंहिंजो जाइ इते ठाहे कब्रिस्ताननि खे ड्राए करे उते जायूं ठाराइनि था या उते को दुकान ठाराइनि था या उते को कब्ज़ा करनि था। अॻे ते कब्ज़ो थींदो सरकारी प्लाटनि ते, सरकारी जायुनि ते, जेको हिकिड़ो जाइ बचियल हुयो जेको आख़िरत में असांखे उहो बि नसीब वारे की जाइ मिले। पर अॼुकल्ह उन्हनि जायुनि खे ड्राहे करे उहे उते कब्ज़ा करनि था। जान जेकब साहब मां त सम्झां थो जेकबाबाद ऐं उन जे नाले ते ठहियो आहे ऐं उन जी हालत बि तव्हांजे साम्हूं आहे। न उन खे दर आहे, न उन खे दीवार आहे, न उन खे, ऐं उन में कुतो ॿिलो जानवर हर शइ वञे पियो ऐं उते जेके बर्मा लॻल हूंदा आहिनि ऐं उहे बि उतां पटे विया आहिनि ऐं ज़िले इंतिज़ामिया एतिरी त नाहली आहे। मां सम्झां थो पियो इन शयुनि ते उन्हनि जो ध्यानु ई न आहे। पहिरें त तमामु शुक्रगुज़ार आहियां सेंट TV वारनि जो, जंहिं जेकबाबाद जे हिन इशू खे जेको आहे पंहिंजो उजागर कयो ऐं असां ज़िले इंतिज़ामिया जेकबाबाद खां इहा पुरज़ोर मज़म्मत कयूं था पिया त जान जेकब साहब जेकबाबाद जे नाले सां जेको हिकिड़ो हीरो हुयो, जान जेकब जे नाले सां ही जेकबाबाद शहर जुड़ियो वियो ऐं उन जे ई कब्रिस्तान जी खे जेको आहे मसमार करे हथरादूं जूं भितूं जेको आहे ड्रायूं वियूं ऐं उते कब्ज़ा माफ़िया जेको आहे सरगर्म आहे। जेकबाबाद वाहिद शहर आहे जंहिंखे हथरादूं कब्ज़ा माफ़िया जेको आहे पंहिंजे लिपेट में आणे थी पई। जान जेकब साहब कब्रिस्तान जे भिक सां अहिड़े मुस्लमान जा बि 2-3 कब्रिस्तान असांजा आहिनि, उन्हनि जे मथां बि जेको आहे कब्ज़ा माफ़िया ग्रुप जेको आहे सरगर्म थी वई आहे। असांजा हितां जा बाला ऑफिसर असांजी ज़िले जी इंतिज़ामिया ख़बर न अलाए छो निंड में सुतल आहे ऐं हिन कब्रिस्तान में लॻल पाणी जा जेके बर्मा हुया, नलका हुया, उहे बि हितां जे कुझु माण्हू जेको आहे इहे पटे जेको आहे ख़तमु करे छॾिया आहिनि ऐं अंदरि तव्हां कब्रिस्तान में हली करे तव्हां ॾिसंदव इंतिज़ामिया खे नोटिस ॾियण जे बावजूदि बि इंतिज़ामिया कुझु न पई करे। उते जेके लॻल जेके वण आहिनि उहे वण बि जेको आहे काटिया वञनि था पिया। कब्रिस्तान हाणे तव्हां ॾिसो अंदरि हली करे विज़िट करो त उहो तक़रीबन रोड खां 5 फुट हेठि जेको आहे
आए ॾींहुं कोई न कोई नाली जो पाणी अंदरि बीहे थो पियो, आए ॾींहुं कंहिं न कंहिं बरसाति जो पाणी जेको आहे हिते वॾे दुबे जी सूरत अख़्तियार करे वञे थो पियो। असांजी इंतिज़ामिया चुप कयूं वेठी आहे। हक़ीक़त इहा आहे त तमामु जेके बि जान जेका क़ब्रिस्तान समेत सभु जेके बि क़ब्रिस्तान समूरनि जी ज़बूं हाली आहे। इहा हाल लॻी पिया चौधरी वारी कोन्हे, कुता जानवर सभु उते अंदरि असां हिनखे वेठा आहिनि। तंहिंजे करे असां चऊं था त जेके बि क़ब्रिस्तान आहिनि समूरनि खे समूरनि जे लाइ असां हिनखे चवां इज़त आहे। समूरनि खे असां सुहिणे नमूने चौधरी वारे ॾिनी वेंदी जान जेका बि क़ब्रिस्तान पुराणो तारीख़ क़ब्रिस्तान आहे असांजो जेको जेकबाद जे नाले सां बुनियादु विधल आहे। असां हिनखे चवां जान जेकब जो। तंहिंजे करे असां चऊं था त उन समेत सभु जेके बि क़ब्रिस्तान आहिनि समूरनि जो तहफ़ुज़ ज़रूरी आहे। समूरनि जे लाइ हालत इहा आहे त क़ब्र माण्हू पूरण लाइ जाइ कोन थी लॻे। गवर्नमेंट खे घुरिजे त इन्हनि समूरनि मसइलनि खे हल करे जीअं अवाम खे घटि में घटि मरण खां बाद घटि में घटि त सुठी जाइ त मिले न। हाणे जॾहिं त जेको उनजे क़ब्रिस्तान जी ज़बून हाली जी ॻाल्हि आहे त उन में ॿ टे धुरियूं मुलविस आहिनि। उनमें गवर्नमेंट जो बि वॾो आहे, उनजो बि ध्यानु कोन्हे ओॾे, पर उन सां गॾु हिकिड़ी कम्यूनिटी आहे जेका उनजी जान जेकब जी कम्यूनिटी हिते रहे थी। उन्हनि इन्हनि जो संभालण जो ज़िमो खयो हुयो। उन्हनि खे जान जेकब जी फैमिली तरफ़ां उन्हनि खे पंहिंजो फंडिंग बि कई वेंदी आहे, पर अफ़सोस सां चवणो थो हेॾी फंडिंग थियण जे बावजूद बि उनखे तवजह नथी ॾिनी वञे। असल में ॻाल्हि इहा आहे त हिते जेके बि माण्हू वेठा आहिनि हर माण्हू इहो सोचींदो आहे त मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मुंहिंजी शयूं हुजनि, पर हिते टकराव थी थो वञे त उहे फैमिली जेका हिन जी ज़िम्मेवार आहे उहे चवंदा गवर्नमेंट करे, गवर्नमेंट चए थी त हुनखे फंडिंग मिले थी। त इहो थोरो इन जे करे इहो आहे क्लेश आहे त बाबा गवर्नमेंट चए थी त हू कनि, ऐं जेकॾहिं गवर्नमेंट जा फंडिंग अचनि था बि उन्हनि खे ॾिना था वञनि, पर असल जेका ज़िम्मेवार उनजी कम्यूनिटी आहे उहा उहे नथा करे सघनि, उनखे संभाले नथा सघनि। ॾिसो जान जेकब जेको आहे उहो तारीख़ी शख़्सियत आहे, हुन जेकबाबाद खे ठाहियो ऐं जेकबाबाद जे माण्हुनि ते हुकूमत ते इहो ज़िले इंतिज़ामिया ते इहो फ़र्ज़ु थिए थो त न सिर्फ़ु जान जेकब जी क़ब्रिस्तान आहे जेका तारीख़ी शहर ॿियूं जायूं आहिनि उन्हनि खे बि बचाइनि। जेकब जे लाइ त गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी जेको उते संभालींदड़ आहे उहो इहो दाऊं कंदो थो अचे त भई ॿाहिरियां कब्ज़ो थिए थो पियो, मटीरियल उते रखनि था पिया ऐं उनजे अंदरि जेको आहे सो खिशट थिए थी पई, लेकिन इंतिज़ामिया उन ते कोई ख़ासि उन ते तवजह न ॾिनी आहे। सिंध हुकूमत जेको आहे सो सकाफ़त खातो ख़बर न आहे उन कहिड़नि शयुनि खे प्रिज़र्व करे थो। उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॾिसूं था त उहे फंड बि ख़र्च कनि था, पर हीअ जेको तारीख़ी शख़्सियत आहे उनजी जेका आख़िरी आरामगाह आहे जंहिं पंहिंजी ज़िंदगी जेकबाबाद शहर जे लाइ ॾिनी, ऐं जॾहिं हू आख़िर में जॾहिं हुनजी नौकिरी ख़तमु थी वई त हुन चयो त मां हिते ई रहंदुसि ऐं हिते ई मरंदुसि, ऐं हुन प्लान कयो जेकबाबाद शहर खे ऐं हिते वीचारो फ़ौत थियो। हाणे हिकिड़ी अहिड़ी तारीख़ी शख़्सियत उन जंहिं जेकबाबाद ठाहियो जंहिंजो हाल त शहर जो त ख़राबु करे छॾियो अथऊं, पर उनजी जेका आख़िरी आरामगाह आहे उनजो बुकबरो आहे उन खे बि न बचाए सघियाऊं असांजा ख़ुदि माण्हुनि जा बि मतिलबु उनजी सोचण जी ॻाल्हि आहे। उते माण्हू इलाही वञनि था, उते मनतूं मञनि था पिया, लेकिन उनजी क़ब्रिस्तान जी संभाल कोई करण जे लाइ तयारु कोन्हे। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरियों अवलीन फ़र्ज़ु आहे गवर्नमेंट जो, ज़िले इंतिज़ामिया हुजे या सिंध गवर्नमेंट हुजे, उहा अहिड़नि तारीख़ी शयुनि जो अहिड़े तारीख़ी शख़्सियतनि जे जो संभाल करे ऐं पोइ वरी असांजे जेकबाबाद शहरनि ते बि इहो फ़र्ज़ु थिए थो असां आवाज़ु खणूं हिन ते त बाबा गवर्नमेंट खे जाॻायूं त बाबा हीअ जेका आहे जेको हिन जी क़बर आहे उनखे ॿाहिरीं भित उनजी ॾाठी वई आहे। हाणे ख़बर न आहे त उहो ठहे थो या नथो ठहे, पर ॿाहिरीं भित खे बि ॾाठो वियो आहे। प्लान इहो हुयो त भई इन खे ड्राए करे जेको ख़ाली हिसो पियो आहे उन ते कब्ज़ो कजे, पर ईअं मुंहिंजे ख़्याल में शहरनि खे संभाल करणु घुरिजे ऐं शहरनि खे वारसी करणु घुरिजे इन्हनि शयुनि जी, ताकी असां इन्हनि तारीख़ी शयुनि खे बचाए सघूं। इन जो ज़िम्मेवार जेको आहे इंतिज़ामिया खे सम्झूं था पिया। जेकबाबाद जी इंतिज़ामिया जेका आहे उहा तमामु नाअहली जो मुज़ाहिरो कंदे इन पंहिंजो जेकबाबाद जे ख़ालिक जेको आहे जेकबाबाद जो फाउंडर उनजे क़ब्रिस्तान ते ध्यानु कोन पई ॾिए। इन सां गॾु असांजे जेकबाबाद जा शहरी बि मुंहिंजे ख़्याल में हिसेदार आहिनि, छो त कॾहिं बि शहरियुनि अहिड़े क़िस्म जी का तहरीक कोन हलाई आहे, कोई धरणो कोन हलायो आहे। तोड़े खणी शहरी इतिहाद आहे, उहो जेकबाबाद जे केतिरनि ई मसइलनि ते मुस्बत तहरीक हलायूं अथऊं, पर कॾहिं बि जेकबाबाद जो फाउंडर जेको आहे जनरल जान जेकब उनखे हुकूमती बेध्यानी चऊं या मज़हबी मतभेद चऊं, सभिनी अहिड़ा मतिलबु आहिनि स्टेक होल्डर जेके बि आहिनि उहे आवाज़ु कोन था उथारनि। मुंहिंजी शहरी इतिहाद वारनि खे बि गुज़ारिश आहे त उहे जेकबाबाद जे पाणी जो मसइलो हुजे, लोड शेडिंग जो मसइलो हुजे, गैस जो मसइलो हुजे, जेको बि मसइलो हुजे उनजे लाइ त आवाज़ु उथारनि था। हीउ जेकबाबाद जो हिकिड़ो अज़ीम
वरसो आहे, हिकिड़ी जेकाबाद जी तारीख़ आहे, जेकाबाद खे जंहिं मतिलबु हिकिड़े नक्शे ते ठाहियो, जेकाबाद खे जंहिं तरक़ी ॾियारी, त उन जे क़बर ते कंहिंखे बि ध्यानु कोन थो वञे, न मज़हबी तंज़ीमनि खे, न सियासी तंज़ीमनि खे, न समाजी तंज़ीमनि खे, न जेकाबाद जे बाशऊर सिविल सोसाइटी खे। सो जेकॾहिं सिविल सोसाइटी अॻिते निकिरे, शहरी इतिहाद अॻिते निकिरे, हुकूमत जो ध्यानु इन तरफ़ छिकाइनि, त मुंहिंजे ख़्याल में न सिर्फ़ु जनरल जान जेकब जो क़ब्रिस्तान पर सभु अहिड़ा क़ब्रिस्तान जेको आहे सो पंहिंजो महफ़ूज़ थी वेंदा। अदा ही असांजी क़ौम बेहस थी वई आहे, उन बेहिसी जे करे सभु कुझु थी रहियो आहे। न त हीअ असांजी तारीख़ आहे, जनरल जान जेकब हिकिड़ो वॾो थोरो कयो, एहसान कयो असांजे मथां, जे हीउ शहर अॾियो, ऐं जॾहिं हू पंहिंजे मुल्क खे बि छॾे मरण बि हिते पसंदि कयईं, ऐं जॾहिं हुनजी मौत थी, जॾहिं हुनजो जनाज़ो निकितो, त शहर जा हिंदू मुस्लमाननि बाक़ाइदे सभिनी सोग मनायो तमामु वॾो, हर घर जे अंदरि उनजो तॾो रखियो वियो, ऐं अॼु उनजी क़बर खे बि नथा संभाले सघूं असां। अदा इंतिज़ामिया सॼो इंतिज़ामिया सियासी लावारसी आहे शहर जी, उन जे करे सभु कुझु थी रहियो आहे। सियासी वारसी थिए त इहे शयूं न थींदियूं, ऐं इंतिज़ामिया खे खपे त इंतिज़ामिया ते तवजह ॾे, जेके तारीख़ी शयूं आहिनि उनखे बचाए। सिंध जे शहरनि जी ख़ूबसूरतीअ खे दाग़दार कंदड़ कंहिं खां ॻुझा न आहिनि, पर मसलियतनि जी मारियल मुंतज़िमनि खे ख़बर न आहे कॾहिं इन तबाहीअ जो अहसासु थींदो ऐं सिंध सवरजंदे नज़र ईंदी, जेको हिकु सवाल बणियल आहे। कैमरामैन ज़ैन सरकी सां गॾु अज़हर गुल सरकी, सिंध TV न्यूज़, जेकबाबाद।